हिते आम ख़बर खां अव्हांखे आगाही ॾींदालूं। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे फर्ज़ंद जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जो चवणु आहे त ख़्वाहिश आहे त शहीद भुट्टो जे मिशन खे अॻिते वधाए अवाम जी नुमाइंदगी करे। मुआशी सूरतहाल सबबि अवाम ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ख़ैरपुर में मीडिया सां ॻाल्हाईंदे जूनियर ज़ुल्फ़कार चयो त अवाम जी ख़ुशहाली ऐं मुल्की तरक़ी लाइ दुआ घुआगे। हुन चयो त झंगली जीव जो तहफ़ुज़ इंसानियत जी बका लाइ ज़रूरी आहे। अहम ख़बर खां अव्हांखे अपडेट कयूं पिया। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे फर्ज़ंद जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जो चवणु आहे त ख़्वाहिश आहे त शहीद भुट्टो जे मिशन खे अॻिते वधाए अवाम जी नुमाइंदगी करे। मुआशी सूरतहाल सबबि अवाम ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ख़ैरपुर में मीडिया सां ॻाल्हाईंदे जूनियर ज़ुल्फ़कार जो चवणु आहे त अवाम जी ख़ुशहाली मुल्की तरक़ी लाइ दुआ घुआगे। हुन चयो त झंगली जीव जो तहफ़ुज़ इंसानियत जी बका लाइ ज़रूरी आहे। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे फर्ज़ंद जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो चवणु आहे त ख़्वाहिश आहे त शहीद भुट्टो जो मिशन खे अॻिते वधाए अवाम जी नुमाइंदगी करे। मुआशी सूरतहाल सबबि अवाम ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अभी ये मेरा आउट ऑफ लीग है, ठीक है। मैं देख रहा हूँ सब कुछ, मैं नजर रख रहा हूँ, मैं देख सकता हूँ कि कौन जीत गया कौन हार गया और मतलब ये क्या हो रहा है क्या हो रहा है। जो सारे पाकिस्तानी अभी पता है कि हमारी पॉलिटिकल सिचुएशन किस तरह होती है, राइट। कौन पीछे है कौन आगे है, ये सारी चीजें ये सबके इल्म में है। आप किसी से भी पूछ सकते हैं यहाँ पर। मैं उससे बाहर रहता हूँ फिलहाल, क्योंकि जो मेरा प्रायोरिटी है वो है सिंधी अवाम, सिंधी लोग, सिंधी किसान, ख़ास तौर पर जो सिंधी लोग शहरों के बाहर रहते हैं। नाज़रीन अव्हांखे आगाही ॾियूं पिया। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे फर्ज़ंद जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो चवणु आहे त ख़्वाहिश आहे त शहीद भुट्टो जे मिशन खे अॻिते वधाए अवाम जी नुमाइंदगी करे। मुआशी सूरतहाल सबबि अवाम ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ख़ैरपुर में मीडिया सां ॻाल्हाईंदे जूनियर ज़ुल्फ़कार चयो त अवाम जी ख़ुशहाली ऐं मुल्की तरक़ी लाइ दुआ घुआगे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अली जाफ़री सां। अली, अपडेट कजो, जूनियर ज़ुल्फ़कार वधीक छा ॻाल्हायो मीडिया सां? जी निदा, बिल्कुल जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो निजी दौरे ते जेको आहे ख़ैरपुर जेको आहे पहुची वियो, जिथे मशहूर कानूनदान सैयद मोहब अली शाह लकियारी जी राजगाह ते जेको आहे मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त जूनियर ज़ुल्फ़कार चयो त इसराइल जेको आहे शैतान जी औलाद आहे। फ़लस्तीन में जेको आहे इसराइली ज़ुल्म क़त्ल और गारत जेका आहे मज़म्मत जो जेको आहे करार उन ॾिनो आहे। हुन चयो त हीउ जेको शहीद भुट्टे जो मिशन आहे उनखे अॻिते वधाइण ऐं सिंध जे अवाम जी नुमाइंदगी करण जी जेको आहे ख़्वाहिश आहे, पर मौजूदा सूरतहाल में सियासत करणु जेको आहे मुनासिब न आहे। हिन वधीक चयो त मौजूदा जेको आहे मुल्की मैशत हालत जी पेश नज़र अवाम मुख़्तलिफ़ मसइलनि जो जेको आहे शिकार आहे। अवाम जी ख़ुशहाली ऐं मुल्क जी तरक़ीअ लाइ दुआ घुआयूं। सिंधु जेको दरिया आहे उहो आबाद हुजण करे जेको आहे सिंध जे अवाम लाइ ख़ुशी जेको आहे इहा ॻाल्हि आहे। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो वधीक चयो त सोशलिज़म जे तरक़ीअ लाइ कमु जेको आहे करे रहिया आहियूं ऐं जंगली जीवत जो तहफ़ुज़ इंसान जे बका लाइ ज़रूरी आहे। डॉल्फिन जे जेको आहे वाद वेझ जो जेको तहफ़ुज़ लाइ जेकी हिकु तंज़ीम सां गॾिजी कमु करे रहिया आहियूं। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो चयो त कोडी जी क़िलो मेराणो ऐं रियासती जेको हीअ महल आहिनि फैज़ महल समेत ख़ैरपुर जो जेके ख़ूबसूरत इमारतूं आहिनि उन जे करे जेको आहे ख़ैरपुर जेको आहे तमामु घणो हिकु ख़ूबसूरत जेको आहे हिकु मंज़र जेको आहे पेश करे रहियो आहे। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो ख़ैरपुर जे सियासी समाजी जेको मशहूर कानूनदान हो सैयद मोहब अली शाह लकियारी जी राजगाह ते जेको आहे हीअ निजी दौरे बाद जेको आहे मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उन मौक़े ते एडवोकेट सैयद काज़िम अली शाह लकियारी, एजाज़ हरिया ऐं जेको आहे ॿिया पिणु जेको आहे मौजूदु हुआ। जी निदा, ठीकु आहे अली, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।